ज़मीन भी मुंहिंजी ऐं ॻोठ बि मुंहिंजो आहे। कल फसल ते बि पैर रखंदो असां हुन जूं जंगूं किथे छॾींदासीं। इन जी मजाल जो ॻोठ ञाणनि में अची हुजे। हाँ भी पंहिंजो त मुकुल ई पंहिंजो। ऐं तूं ऐं तुंहिंजा माण्हू महफ़ूज़ न रहंदा। मारी ने हणु गोली हणु। ऐं ही सभु हारी आहिनि शहबाज़ ख़ान जा। वो अक्सर ॿुधो सियाणा माण्हू भुॻे पागल हूंदा। जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी सारा जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी सारा जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी सारा अखीअ खां वधि मिठा सभु सिंधी माण्हू टोपी अजरक वारा सोना सिंधी माण्हू। जो कूड़ा है मुराद खान फिर कम वो रकम तीन मोए कब बई चरा छादी ओ सुना तो सा प्यार वासरे आम कयो इकरार ओ सुना तो सा प्यार वासरे आम कयो इकरार मुखे परवाह के जीना है तो सा मोहब्बत कई मुँह आहे भले सूली ते को चढ़ाए ओ सुना तो सा प्यार वासरे आम कयो इकरार ओ जानी तो सा प्यार वासरे आम कयो इकरार मुखे परवाह के जीना है तो सा मोहब्बत कई मुँह आहे भले सूली ते को चढ़ाए। छो त जाते बहराम हूंदो आहे उते बाहि बाहि हूंदी आहे। हिते हर माण्हू बहराम खां वधीक आहे। तू पक साईंदे मूं सां धोखो त न कंदे न न न हल ज़मीन फटी पे आसमान उथड़ी पे। शहबाज़ ख़ान मां हिननि सां गॾु तोखे बि गिरफ़्तार कंदुसि। मुझो त टुकुर गहने तो करे बाबा गहने। उतार कमदार जो कम आहे सनी करणु। ॿुधाए असांजा जवान छो कोराए थी। शहबाज़ ख़ान पीर ते न इहो सिधो मथे वेंदो। मुराद खान जे ॻोठ मथां इज वांगुरु कड़को। आओ शिगुव ॻोठ शिगुव हाणे पाण बि शिगा था वञूं।
भोतारा साईं तव्हां हिते झटि आराम कयो मां कुझु सामान वठी जल्दी अचां जल्दी थो अचां दिया उठ था हलूं देर थी वई आहे बाबा अलाए छो मूंखे महसूस थो थिए ॼण मां सालनि खां हिनखे सुञाणींदी हुजां अॼु दिया छॾ दे है खे हू त चरिया पर तूं बि चरी थी वई आहे बाबा मां सम्झां थी हे चरियो आहे पर मुंहिंजे दर्द जी दवा न वटाए हिनखे ॾिसंदे मुंहिंजे दिलि जो भार हल्को थी वियो सरदार ही बदनसीब केरु आहे सरदार उदास हुन दा या खिलाए केरु सरदार छा तूं हिनखे सुञाणे थो सरदार पोइ छा थियो ही केरु आहे सरदार असांखे बि त ख़बर पए ही केरु आहे ख़बर नथी पवे हीअ कहिड़ी हवा गुली हिनखे बादशाही तख़्त तां केरे ऐं हिन हाल पुॼायो सरदार ॻाल्हि सम्झ में नथी अचे काफ़ी अरसे खां असां तव्हां सां गॾु आहियूं पर हिन माण्हू जो तव्हां कॾहिं ज़िक्र ई कोन कयो हो बाबू तव्हां सही आहियो कुझु वक़्त खां अॻु मुंहिंजे कॾहिं पुलिस हुई
केरो आई जवान जोश लगो तो अची अजनबी मुंहिंजे कड़ा पुलिस आ मूंखे सरदार नहीं सूबेदार खैर ताए अज मां शहबाज खान जगुन न थी शहबाज खान हिन रस्ते सां मुजरिम भॼंदो आहे ही केरु आहे साहब ही शहबाज खान जो गार्ड आहे छा तव्हांखे शहबाज खान जा माण्हू बि मुजरिम था लॻनि सूबेदार साहब खैर ताए अॻ में त अहिड़ो कोन हुई हाणे तूं शहबाज खान जे माण्हुनि खे शक जे निगाहनि सां थो ॾिसी शहबाज खान अॻु अहिड़ी ॻाल्हि कोन थी अॼु इहे कीअं थियो मुजरिम खे या त ज़मीन ॻही वई या मूंसां को फ्रॉड थियो या मुंहिंजे अखियुनि अॼु धोखो खाधो आहे ख़ैर मां अॼु हलां थो शहबाज खान तुझो थोरो थियो ज़िंदगी रही त इहो थोरो तुझो ज़रूरु लाहींदासीं ज़रूरु लाहींदासीं बाबू तू सही आहे शहबाज खान यार ॿिए त हाल हीअ हालत तोसां कंहिं कई बहराम खान चवंदा आहिनि हथ जी वठी मलम न पटी बस इहा ॻाल्हि आहे जॾहिं खां दरिया खान मुंहिंजो भाउ आज़ादु थी वियो आहे न जेल खां तॾहिं खां मुंहिंजी हीअ हालत आहे छॾ यार संगत जहिड़ा ई न आहे तो यार 6 महीनो आहे जेल में पियो आहे मुंहुं ॾिसण आयो आहियां छो दरखन में घुम लगा पिया हूं कारो कमदार काथे आहे कारो कमदार हिते ई फिरंदो हूंदो अरे बेरा चांहि त खणी आ ॿाहिरि हिकिड़ी हा साईं हा ये चांहि न आहे मुंहिंजे लाइ ज़हर आहे शहबाज खान जी बायूं थी मांखे जबल यारी जहिड़ो न आहे यार दरिया खाना घर खान में घुम लगा बेटा हूं तो छा क्यों बुला यार
घट में घट माण्हू थाणे में आया शहू महीना मुंह ॾिसण अचे माण्हू शाहबाज़ खान जी मांखे बायूं थी बायूं शाहबाज़ खान पुॼी पवंदा उथ त हलूं उथ साईं छो ॾाढा छा हल वञ निकिर ज़मीन मां मुंहिंजी ज़मीन आहे शाहबाज़ खान जी छाजी ज़मीन आहे हल शाहबाज़ खान जी ज़मीन आहे ज़मीन शाहबाज़ खान जी आहे बाबा शाहबाज़ खान जी हल हल ॾिसां त मां शाहबाज़ खान खे वॾो आयो आहे शाहबाज़ खान जी ज़मीन अरे दरिया खान जी ज़मीन आहे दरिया खान जी ये कहिड़ो ॾाढा आहे हे लाज़िम ही मां ॾिसां थो तव्हां सभिनी खे शाहबाज़ खान जी आहे कमदार या कंहिंजी मजाल आहे जो शहबाज़ खान जे हारनि मथां हथ खयो अथऊं साईं पुछो उन्हनि खां जेकी मार खाई आया आहिनि मां त तव्हां सां गॾु वेठो आहियां जंहिंसां कारो कमदार ईंदो ई पा ॾाढो मारियो ॾाढो भोतार साईं ॾाढो मारियो अथईं हिकिड़ी खल पुठीअ त लाहे छॾी अथईं जीअं दाव पिया कयो तीअं घटि ई न पियो करे आख़िर हुनजो नाव त खणो नी कंहिं तव्हांखे पेतर ते असां एॾो मारियो आहे साईं ॿियो वरी केरु इहो पंहिंजो ई भोतार दरिया खान सरकार चवे पियो त हिन मिल्कियत जो मालिक मां आहियां निकिरो हितां अफ़सोस ध्यानु बि पंहिंजो त मुको ई पंहिंजो कमदार वञ अदा वॾे खे सम्झाए इहो सुठो नथो करे साईं मां हाणे ई थो वञा मुझी दिल खे जलाणो छॾे दे मुझी दिल खे जलाणो छॾे दे मां भी रोवणो छॾे यार ॾींदूं रूह मुंहिंजो रजाणो छॾे दे मां भी तड़पणो छॾे यार ॾींदूं मुझी दिल खे ओ मुझी दिल खे जलाणो छॾे दे भोतार बाबा नंढो भोतार नाराज़ थो थिए तव्हां जिन हरकत ते कमदार छा थो पिया कईं मां को नंढड़ो ॿारु आहियां जो हरकतूं कंदुसि चवंदो साईं चवंदो छो त उहो सॼी मिल्कियत जो मालिक बणे वेठो आहे हू छाजो मालिक आहे मां पंहिंजे मिल्कियत जो हिसो खणंदुसि अबे जे मिल्कियत ते कब्ज़ो कई वेठो आहे तव्हां मालिक आहियो मां तव्हां सां गॾु आहियां बाबा बसि दुख इहो आहे त नंढो भोतार तव्हांखे सही कोन थो भाउ कमदार जे शाहबाज़ खान इज़त सां हिसो ॾिनो त ठीकु आहे न त हिकु वेसो बि हथु न ईंदुसि साईं धर न ॾियो धर ॾिनव त खोटे सिके काण बि सिकंदो वतंदे मां हाणे हलां वठो हल हल तूं असां अचूं था
दरिया खाना अरे पैसा वठी करे बस इं खिसक सूरत थी वे तोखे ख़बर आ तुझे मुद्दे के पूरा 8 ॼाणा गुज़री विया आहिनि हाणे असांखो सब्र नथो थिए मुराद खान तोसां अॻु में धोखो थियो आहे जो तूं हाणे शिकायत थो करीं दरिया खान असांजो असूल आहे हिकु ॾींहुं अंजाम को वधंदो आहे न त उनखो महीने जा पैसा पूरा भराए वठंदा आहियूं त पूरा 8 ॾींहं गुज़री विया आहिनि बिलू टको टके ते चाढ़े ॾींदोमांव रुगो शहबाज खान सां हिकु कहाणी कयां दरिया खान तूं असां सां सिधो हल शहबाज खान खे कहिड़ी ताक़त आहे तुंहिंजे मिल्कियत जो हिसो खाईंदो दरिया खान तूं वॾो आहे हू तोखो नंढो आहे उहो कीअं मिल्कियत जो मालिक आहे बिलू सॼो कसूर अबे जो आहे अबेश कमू बि शादी कई अमड़ गणतरी में गुज़ारे वई ऐं मां यतीम थी वयुसि यतीम जी कहिड़ी इज़त आहे बाबा कहिड़ी इज़त आहे यतीम जी मुराद खान असांजे यार जी पारत हुजे दरिया खान सां ॾाढो ज़ुल्म थियल आहे बाबा दरिया खान अरे तूं यतीम नाहे तूं हुकुम कर असां वेठा आहियूं न ये शहबाज खान छा आहे उनखां ये दुनिया ई छॾाए छॾंदासीं मिल्कियत कहिड़ी शइ आहे भूतार बाबा जे सबुर कंदे न त पारू थी मानी बि न मिलंदी बाबा वठो पासो मुराद खान जो वठो तव्हां सही था चओ मां यतीम न आहियां मां हिन तर जो मालिक आहियां हिन मिल्कियत जो मालिक आहियां ॾिसां तव्हां सां केरु थो सीनो साईं अदा कल तो मुझे हारन के मार ॾिनी आहे जेकॾहिं तूं मुंहिंजो भाउ न हुजी हा त पोइ तोखे चङी तरह ॾिसी रहां हाँ तू मारींदे मार न हाँ मार तू मारींदे हणु गोली हणु न तू मारींदे हाँ हणु गोली छो न तोड़े मार न मूंखे मार जे तुंहिंजो निमक असांजे पेट में न हुजे हा त अॼु पंहिंजो सीनो छाणी ॾिसे असां मजबूर आहियूं दरिया खान न त तुंहिंजी इहा ख़्वाहिश बि पूरी करे छॾियूं हा दरिया खान तूं नशे में घुम तोसां छा ॻाल्हायां मां तूं छा ॻाल्हाईंदे हाणे मां ॻाल्हाईंदुसि मां तो मूंसां फिराट कयो आहे अबे जी सॼी मिल्कियत पंहिंजे नाले ते कराई थी तोखे फिराट मां करे ॾेखारींदुसि मां फिराट करे ॾेखारींदुसि डबल खान फील्ड में पइजी आसे मां पेर डायां ई तो बा हिते त फॾो ई फॾो आ जंहिंसां कारो कमदार उनजो ॿेड़ो ई कयो अरे बीहो ते चवंदा आहिनि त मुड़ुस त फॾो न त जॾे जो जॾो चरिया ही पाण में विढ़ंदा त असां ॿिन्ही खे सणभो टुकुर मिलंदो तव्हां बसि करे पियो मां कुझु बि न कयो अबे तोखे मूंखे बराबर में ज़मीन ॾिनी आहे तो पंहिंजो हिसो नशे ऐं जुआ में खपाए छॾियो आहे बाक़ी मां पंहिंजी मिल्कियत बचाईंदो आयो आहियां हाणे तूं चवंदे न त मां मवाली आहियां मां जुआगर आहियां यादि रखजांइ मां तोखे कोन छॾींदुसि ज़रे ज़रे जो हिसाब कंदोसांइ अरे छॾियो बाबा छॾियो पाण में न विढ़ो माण्हू छा चवंदा पी मोए खां पोइ ॿई चरिया थिया थी शहबाज खान तूं बि कुझु ज़मीन ॾे खणी दरिया खान खे बाबा
दरिया खान जो मुंहुं ढिलो आहे लॻे थो त बाज़ी हाराए आयो आहे शहबाज़ खान खां जेके हिमत न आहिनि कंदा न सॼी उमिरि बुख मरदा आहिनि बुख मुराद खान मूंसां हिकिड़ो सौदो कर कहिड़ो सौदो तोसां कयूं तूं त अॻ में ई असांजो कर्ज़ी आहीं मां तव्हांजो कर्ज़ लाहिण थो चाहियां मूं वटि रोक रक़म त कोन्हे पर मां तव्हांखे कुझु ज़मीन ॾियण थो चाहियां दरिया खान छा ज़मीन जो तो वटि खातो आहे फ़िलहाल कब्ज़ो मां तव्हां सां वाइदो थो कयां त मां तव्हांखे खातो ज़रूरु ॾींदुसि फ़िलहाल कब्ज़ो 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 मुराद खान दरिया खान ज़बान जो सचो आहे बाबा सचो हूअं बि तव्हां खां केरु आहे पुछण वारो बाबा कमदार पोइ तुंहिंजो कहिड़ो ख़्यालु आहे अखियूं थधियूं मां रंज छो थींदुसि मुंहिंजो त टुकुर गेह में थो करे बाबा गेह में दरिया खान मां बि त इहो थो चाहियां एतिरो ॾे त तुंहिंजी सॼी ज़मीन कीअं थो कब्ज़े कयां छो जो मां माण्हू आहियां कड़क कमु कंदो आहियां बेधड़क दरिया खान मुंहिंजी सलाह वठे न शहबाज़ खान खां ॻाल्हि ई कोन्हे दरिया खान जबल सही पियो चवई जंहिंसां कारो कमदार हुनजो ॿेड़ो ई जेका तव्हांजी सलाह मुराद खान अबे जी मिल्कियत जाम आहे हे जेको ई तरो ॾिसेंदो न हीअ बनी हे ॻोठ सभु तव्हांजे पिलिया मिड़ई 8 सखन जी महिरबानी माते हुजे बाक़ी खाओ ऐं छकियो दरिया खान तूं दिलजाए कर हे अठास त छा आहे हुकुम कर तुंहिंजे लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि जेॾी महिल पैसा खपनी हलियो ई जाए तूं त अञा असांखे सुञातो ई न आहे मां माण्हू आहियां कड़क कमु कंदो आहे बेधड़क वाह खान वाह वाह बस दिलजाए कर हे सॼो मुल्क हाणे तव्हांजो आहे होता
बोतार जुल्म थियो अज़लकार थियो शाहबाज खान जी कल थियो या बाबा उठो तो सही ॾिसो बाबा उठो उठो जुल्म थियो शाहबाज खान कल थियो घर में बाबा तुझे न्याण में खींचो विझे हाँ तुझी कला खड़ी हुई है तो मारी जिससे सही न मारो बाबा सही न मारो इन जी कला खड़ी हुई है गोटे न्याण में क्यों विझे हाँ बस दरिया खान बस छा केड़ो डो क्यों शाहबाज खान छाजी करे तो मारीस दरिया खान चरियो थियो आहे कल तड़ी थई छो तो शाहबाज खान के मारे न छड़ी तो मास सफा पट मारी तो मास इन जी मजाल जो गोठे न्याणन में क्यों विझे हाँ गोठे न्याणन में क्यों विझे माफ़ी दे मां इन के छड्या तो पर मुजबो क्यों इन के न दिसने वठी वणो तो जी बदौलत के पीर ते बदौस्ता असा इन के वठी वणी पीर ते गोट वारो सोई ई न्याणन सा खेडण वारन जो हथ ॾिसो पांजो पाण चरिया पांजो पाण पागल थिया गोट वारो ई हथ ॾिसो न्याणन जा जो खेडन था वडेरन जो इहो ई त वसूल वडेर इहो शाहबाज खान पांच गोट वारन न्याणन सा तो खेडे गोट जे न्याणन सा न छड्या सा सफा मारिया सा या मजाल असा इज्जत वारा माण्हू हाँ बोतार हाँ तव्हां हिन गोठ में शरीफ अशराफ आयो हू शाहबाज खान गोठ जे न्याणन सां पियो खेॾे गोठ जे न्याणन सां अमड़न भेनरुनि सां गोठ वारो ख्याल रखजो पंहिंजो शाहबाज खान चरियो तो पीर ते मथा कदे खाएव जैसा कारो कमदार अलाए कॾहिं अला डमरियो शाहबाज खान ते सियाणो सेब तो माण्हू ईअं ओचितो कल थिड़ी हुयसि गोठ जे न्याणन में अख पियो विझे हाणे ॿधो पियो वञे पीर ते पर छा कयां ज़मीननि जी ज़िमेदारी मुंहिंजे मथां पइजी वई हूअं त कमु संभालियूं बीठो हुयो न अरे हलो घोड़ लायो हलो उन खां पोइ दरिया खान मुराद खान के मुझे मिल्कियत जो मालिक बनाए छॾियो शाहबाज खान तुझी ॻाल्हि ॿुधी असांखे ॾाढो ॾुख पर हीअ सॼी संगत असां तोसां गॾु आहियूं छो त जिते बहराम हूंदो आहे त उते बाह ई बाह हूंदी आहे दरिया खान
तूं अञा असांखे ज़मीन जो खातो कोन ॾिनो आहे। हा, तुंहिंजी हाणे मर्ज़ी छा आहे? मुराद खान केरु आहे तव्हां खां पुछण वारो? खातो बि तव्हांखे मिली वेंदो, मां वेठो आहियां न। दरिया खान असांखे कहिड़ी बि हालत में ज़मीन जो खातो ॾे, न त सुठो कोन थींदे। साईं नाराज़ छो था थियो? तपेदार अचण वारो आहे, तव्हांखे ज़मीन जा कागज़ ॾियूं था भाउ। तपेदार साहब छा थियो आहे ॻोठ वारे ज़मीन जो? भोतार साईं ॻोठ वारी ज़मीन जा कागज़ तयार आहिनि, पर छा मुंहिंजे छो थो ॻाल्हि खोले कर। पर साईं शाहबाज़ खान जी सही खां सवाइ खातो तयार न थींदो। दरिया खान इहो तुंहिंजो कमु आहे, वञ शहबाज़ खान खां कागज़नि ते सही वठी आ, असांजो कमु न आहे। मुराद खान मां हाणे ई थो वञा, तव्हां गणती न कयो, हिकु छा 5 सही थो वठी अचां। मुराद खान तव्हांखे हिकु सही छा पर 1000 सही था वठी ॾियूं तव्हांखे। दरिया खान हाणे देरि न कर, असां इंतज़ार जा आदमी न आहियूं। त छोरा वञो न सां। मिठा सब सिंधी माण्हू रुपये जे रक वारा सोना सिंधी माण्हू आखिय खां वध मिठा सब सिंधी माण्हू रुपये जे रक वारा सोना सिंधी माण्हू रुपये जे रक वारा सोना सिंधी माण्हू जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी सारा जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी सारा जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी सारा अखिय खां वध मिठा सब सिंधी माण्हू रुपये जे रक वारा सोना सिंधी माण्हू रुपये जे रक वारा सोना सिंधी माण्हू जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी सारा जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी सारा जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी सारा सोचूं सुठियूं ॻाल्हियूं बि अहिड़ियूं कंदा आहिनि मिठियूं जहिड़ो ज़हन तहिड़ियूं सोचूं सुठियूं ॻाल्हियूं बि अहिड़ियूं कंदा आहिनि मिठियूं जहिड़ो ज़हन तहिड़ियूं सोचूं सुठियूं ॻाल्हियूं बि अहिड़ियूं कंदा आहिनि मिठियूं नीयत जा सफ़ा आहिनि सभु सिंधी माण्हू नीयत जा आहिनि सफ़ा सभु सिंधी माण्हू नीयत जा आहिनि सफ़ा सभु सिंधी माण्हू माखीअ खां वध मिठा सभु सिंधी माण्हू टोपीअ जे रक वारा सोना सिंधी माण्हू जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी सार जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी सार जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी सारा जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी सारा
आवाज़ में मोर सिंधी हशमत भरा ए दिलेर सिंधी खाना हिन थींदा कफ़ सब सिंधी माण्हू आखीअ खां वधि मिठा सब सिंधी माण्हू टोपीअ जे रख वारा सोना सिंधी माण्हू आखीअ खां वधि मिठा सोना सिंधी माण्हू टोपीअ जे रख वारा सोना सिंधी माण्हू जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी सारा जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी सारा जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी सारा जिया मोती अच्छा शाही न कहसा न कन था दगा उजरा दरजा जिया मोती अच्छा शाही न कहसा न कन था दगा उजरा दरजा जिया मोती अच्छा शाही न कहसा न कन था दगा समसा ॾाढा सुठा सब सिंधी माण्हू माखीअ खां वधि मिठा सब सिंधी माण्हू टोपीअ जे रख वारा सब सिंधी माण्हू माखीअ खां वधि मिठा सब सिंधी माण्हू टोपीअ जे रख वारा सब सिंधी माण्हू जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी सारा जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी सारा जिए सिंध जियन सिंधी जियन मारू सांगी सारा नादिया दिया अॼु ॾाढी ख़ुशि नज़र पई थी हिकिड़ी ॻाल्हि चवां मञी त धीअ तुंहिंजी ख़ुशी मुंहिंजी ख़ुशी आहे तोखे मायूस ॾिसी मूंखे ॾाढी ॻणती थींदी आहे तोखे ख़ुशि ॾिसां मुंहिंजो इहो ई मक़सदु आहे बाबा मां हाणे बिल्कुलु ठीकु आहियां मूंखे का बि बीमारी न आहे पर छा धीअ मुंहिंजो अबो बि तूं आहे ऐं मुंहिंजी अमड़ बि तूं आहे मुंहिंजो हया बि तूं आहे ऐं मुंहिंजो पर्दो बि तूं आहे तोखां कहिड़ी ॻाल्हि लिकायां बाबा मूंखे सभु बीमारियूं छॾे वियूं आहिनि पर हिकिड़ी अहिड़ी बीमारी लॻी आहे मां सम्झां थी मुंहिंजो सिर खणंदी आहे बीमारी वरी कहिड़ी बीमारी लॻी आहे तोखे बाबा जे बीमारी ससीअ खे जबलनि में पंध कराया ऐं सोणीअ खे सीर में ॿोड़ियो बाबा उहा ई बीमारी मूंखे लॻी आहे मुंहिंजो मतिलबु त मूंखे मोहबत थी वई आहे बस हाणे बस वात न हण त किथे इहा ॻाल्हि मुराद खान न कन पवे इहो वात भञी छॾींदे न्याणीअ जे ॿाहिरां तुंहिंजी मंगणी थियणी आहे बेशर्मी अहिड़ी ॻाल्हि न कंदी कर बाबा मां चयो न मुंहिंजे दर्द जी दवा मुंहिंजो महबूब आहे न त मुंहिंजो साह सुतत निकिरी वेंदो उन भागीश्वरी
पाण भी मरंदी त मूंखे भी माराईंदी ॿुधाए तो केरु आहे? बाबा हू अलाए केरु आहे, मूंखे का ख़बर न आहे, पर हुनखे तो बि ॾिठो आहे। उनखे मां वरी काथे ॾिठो आहे? बाबा हू जेको चरियो ॾीर ते ॿधल हो न, उहो ई मुंहिंजी दिलि खणी विया आहे। बाबू न आहे, अबो न आहे, मूंखे पीर ते वठी हल न बाबा। दिलि त चवे थी जेकर निड़ीअ ते न वॼाए, पर छा कयां हिकिड़ी थी आहियां, मां हिन ॻाल्हि खे ॾिठो न। कमदार सीता आशाबाद खान के हाज़िर साईं, ज़मीन आसमान हिकु करे ॻोल्हे थो अचां, आ जा भले। साईं ही थी कतार। ॿुधाए काॾे वियो शाहबाद खान? ॿुधाए किथे आहे शाहबाद खान? का ख़बर न आहे मूंखे, काई ख़बर न आहे। जैसा कारो कमदार बेड़ो ही पार। वो अक्सर ॿुधो सियाणा माण्हू धोखेबाज़ हूंदा आहिनि, पर मूंखे अॼु हिकु चरे धोखो ॾिनो आहे। धीअ, हिन में चरे जो कोई कसूर न आहे, सॼो कसूर तुंहिंजो आहे। तूं त चरियो हो त बेवस हो, तूं पाण खे पाण धोखो ॾेई रही आहीं। अदा ये हालत तो सान के कई आ? ऐं जेको हुते चरियो ॿधल हो वो केर हो? खबर ना है वो अलाए केॾा पर ही हालत जेका मूंसां कई आहे उनजो नालो दरिया खान ऐं हू शहबाज़ खान हो। चरे जो नालो शहबाज़ खान। हिकु ॻाल्हि कयां, नाराज़ न थींदो? हाणे असां खां भॼन लिखण कोन थो थिए। सरदार अहिड़ो को कमु कयूं या त वरी रेल में या वरी जेल में। सरदार बाबर जी ॻाल्हि में वज़न आहे, हिन जंग जो सफ़र सफ़ा थकाए विधो आहे। सरदार हलतली कहीं बे के मुझे मवासी त मुक़दर खबयासी त सॼी ज़िंदगी जा थक ई लही वेंदा। सरदार जेको थियो ॾिठो हो। सरदार हुकुम कर त ॿधऊं संदरो चेल सां। सरदार मजनो सही थो चई। अॼु वञी आराम कयो, सुभाणे सोचींदासीं त कहिड़ी बैंक खे था मुंहुं ॾियूं, छो त जिते बहराम हूंदो आहे उते बाहि हूंदी आहे। हा हा सरदार हाणे तव्हांखे धाड़े हणण जी ज़रूरत न आहे, तव्हांखे मां अहिड़ो कमु ॾींदुसि तव्हां मूंखे मुंहिंजी जागीर छॾाए ॾियो।
मां तव्हांखे एतिरो कुझु ॾींदुसि तव्हां हाणे बाक़ी ज़िंदगी आराम सां गुज़ारींदो। ए गोठ वारो अज खां पोइ ही ज़मीन भी मुंहिंजी ते ही गोठ भी मुंहिंजो आहे। शहबाज खान थप्पड़ गोल करे वियो। अज खां पोइ हिन गोठ जो ज़मीनदार भी मां आहियां त वॾेरो भी मां आहियां। ॿुधी छॾियो न। मुराद खान गोठी ज़मीन शहबाज खान जी आहे। तू केर थींदो आहे हिते पैर रखण वारो? अरे तू केर आहे विच में पवण वारो? नथो बेमौत मरे। मां हारी आहियां शहबाज खान जो। ही गोठ ऐं ही सभु हारी आहिनि शहबाज खान जा। हितां निकिरी वञ। गोठ वारो ॾिसो जेको असां सां दुश्मनी कंदो आहे न जो अंजाम हाणे ॾिसो त हिन जो कहिड़ो तो असर कयां। न मुराद खान न इहे न कर ज़ुल्म न कर। जेकॾहिं हिन खे मारींदे असांजो पोयों नस्ल तबाह थी वेंदो ख़तम थी वेंदो ऐं नौजवाननि खां सवाइ असां ज़िंदा रही न सघंदासीं। असांखे चीड़ू पवंदो। हट ख़ुदा वास्ते न मार हिनखे न मार। मारणो त मूंखे मार। मारणो त मूंखे मार बाक़ी हिनखे न मार। ख़ुदा वास्ते हिनखे सम्झाए छॾ। अॼु खां पोइ जो हिन गोठ में असांजे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो आहे न ही जहिड़ो असर कंदो मां ते सॼा गोठ वारा ॾिसंदई। मां हिन सॼी गोठ वारनि खे सम्झायां थो। ऐं तव्हांजी ग़ुलामी असां हर हालत में ॾींदासीं। न बसि हाणे रहम कयो। करण अचो। या मुझा मौला असां ग़रीबनि खे पैदा छो कई? जे पैदा कयो ही त ज़ुल्म पैदा न करे हा। ज़ालिमनि असांखे रत जी मुंहुं ॾेखारी आहे।
अल्लाह तू बेपरवाह आई सब्र करणो असांजो फर्ज़ आहे असांखे सब्र करणो पवंदो अब्बास खान ज़रूर ईंदो ऐं मुराद खान खे सबक सेखारींदो हा ॻोठ वारो तव्हां सब्र कयो सभु सब्र कयो इंशाअल्लाह अज़ीम उहो ॾींहुं असांजो ईंदो ऐं मुराद खान खे सबक सेखारींदासीं हिम्मत न हारिजो सब्र खां कमु वठो सब्र खां कमु वठो सब्र खां कमु वठो साथियों तैयारी कयो शहबाज खान जे थोरे लाहिण जो टाइम अची वियो आहे ॿुधायूं मुराद खान खे परायो माल कीअं थो फबाए सरदार हुकुम कर त मुराद खान जे वात वारो गिरोह बि खसे ॾेखारी सरदार मुराद खान खे जवान मुंहुं न पिया आहिनि जे रत जा ॻोड़ा न रुनो त मुंहिंजो नाम बि कुते ते रखजांइ सरदार जंहिंमहिल मुराद जे ॻोठ में घिरियासीं मुराद ॻोठ ई छॾे वेंदो सरदार अहिड़ो कमु था करे ॾेखारियूं मुराद खान तुंहिंजो नालो ॿुधंदो लिखण जायूं ॻोल्हींदो सरदार असां बिल्कुलु तयार आहियूं हाँ सरदार असां तयार आहियूं तयार शाबाश जोनो मुराद खान जे ॻोठ मथां विज वांगुरु कड़को छो त जिते बहराम हूंदो आहे उते बाहि बाहि हूंदी आहे बहराम खान मां तव्हां सां वाइदो थो कयां मूंखे पंहिंजी मिल्कियत मोटाए ॾियो मां पंहिंजी मिल्कियत मां टियों हिसो तव्हांखे ॾींदुमि शाबाश खान बहराम ऐं बहराम जा साथी तुंहिंजी मदद कंदा पर बिना लालच जे मरंदा त शहीद जे बचा त गाज़ी कीअं जानो सरदार तुंहिंजो हुकुम अखियुनि ते काश जेकॾहिं अल्लाह से मूंखे तव्हां जहिड़ा भाइर ॾिया त अॼु ही ॾींहुं ॾिसण न पवंदो दरिया खान कल्ह मां तुंहिंजो भाउ हुयुसि पर अॼु खां पोइ शहबाज खान तुंहिंजो दुश्मन आहे दुश्मन आहे
किरी वई मिला बचायो मुखे ओ बाबा बचायो मुखे सरदार ने बाबा बचायो मुखे बाहे छां जुठो तो करे बचायो मुखे मुझा नंढा बचाए मां मरण न थो चाहियां अरे तोखे आखिर थियो छा तोखे कहिड़ी बीमारी आ छा थियो थी बचायो मुखे सरदार ने मुखे बचायो मुखे छा थियो थी शुक्र अल्हम्दुलिल्लाह मां बची वेस मां अरे आखिर तोखे थियो छा है बोतारा साईं बाराम धाड़ेल इमदाद खान खे खणी वयो ऐं तव्हां जा ॿ साथी भी मारियो बाबा जो कूड़ा है न जाने न बाहरों कदम क्यों से इमदाद के नुकसान पहुंचंदो बहराम जी या जुर्रत जो असांजा माण्हू मारे ऐं असांजे भाटे खे अगवा करे पर बहराम छो अगवा कयो आहे इमदाद खे हुनखे ख़बर न आहे त इमदाद कंहिंजो भाटियो आहे साईं बहराम जो कमु ॾिसी वाइसी कयो आहे ॾिसी वाइसी बोतार हुकुम कर भाई असां कहिड़े कम ईंदासीं बोतार असांखे हुकुम ॾे खीचे में रसो विझी गिले अचऊंसि सब ख़बर आहे बहराम खे पर पेट भरियल आहे कुझु नवाब खान जो हथु ऐं कुझु बादल साहब जी धर बहराम खे ॾिसां थो बेदार सां थमिलो बेदार अदा जेका तुझी सलाह बाकी मुखां बर्दाश्त नथो थिए शहबाज खान तुझो हिकु दुश्मन आंदो अथम नवाज खान हाणे तुझी मर्ज़ी आ तू पाण मारेस या मुखे मोकल देस ने बख्श न कजाए ने मुंडी जिते शाहबाज खान है नांग बसे नांग शहबाज खान हिनखे मार त सुभाणे ॿियो धाणी ने बपर ने ने जो सौदो कबो मुराद खान सां वाह शहबाज खान वाह वाह जो कम जी ॻाल्हि कई थी हाणे रांदि खेलण में मज़ो ईंदो जिते बहराम हूंदो आहे उते बाहि बाहि हूंदी आहे अॼु कीअं यादि कयो अथई आदम साहब तुंहिंजी बहराम जो पेट भरिजी वियो आहे छा कयो आहे वरी बहराम मूंखे बि त का ख़बर पवे सूबेदार सॼी दुनिया खे ख़बर पई आहे छा तोखे ख़बर न आहे मूंखे त शक थो पए त तूं बि बहराम सां ॿधल आहे इहा वरी कहिड़ी ॻाल्हि थो करे मां बहराम खे अर्श ते थो ॻोल्हियां पर मूंखे हथु नथो अचे पर जे साम्हूं अची वियो न सिधियूं गोलियूं हणंदो मां तूं छा बहराम खे गोलियूं हणंदे उनखे त मां गोलियूं हणंदुमि मां सो बि वात वारियूं आख़िर बहराम कयो छा आहे
मूंखे बि त का ख़बर पवे। सूबेदार बहराम मुंहिंजो भाइटियो अगवा कयो आहे। तूं भल हुनखे कुझु करे या न करे, मां हुनखे कोन छॾींदोमांइ। तव्हां फिक्र न करियो, मां बहराम खे जल्द गिरफ़्तार कंदुसि, छो त उन जे मथां हाणे घणा केस थी विया आहिनि। चङो मां हाणे हलां थो। साईं, सूबेदार साहब कुझु न कंदो, असांखे इजाज़त ॾियो, असां कुझु न कुझु कयूं। ठीकु आहे, ठीकु आहे, हिन ॻाल्हि खे बि ॾिसूं था। तुसा प्यार वासरे आम कयो इकरार ओ सुना तुसा प्यार वासरे आम कयो इकरार मूंखे परवाह कंहिंजी नाहे तुसा मोहबत कई मूं आहे भल सूलीअ ते कुचड़ाए ओ सुना तुसा प्यार वासरे आम कयो इकरार ओ जानी तुसा प्यार वासरे आम कयो इकरार मूंखे परवाह कंहिंजी नाहे तुसा मोहबत कई मूं आहे भल सूलीअ ते कुचड़ाए तुसा प्यार वासरे आम कयो इकरार ओ सुना तुसा प्यार ओ सुना हो।
प्यार वासरे आम कयो इकरार ओ सुना तुसा प्यार वासरे आम कयो इकरार ओ सुना तुसा प्यार वासरे आम कयो इकरार ओ सुना तुसा प्यार ओ सुना हो ये अल्लाह पे खैर करे बहराम धाड़े इमदाद के खणी वियो अलाए कहिड़ी मुसीबत में हूंदो। बाबा अल्लाह साईं ग़रीबनि जी बि ॿुधंदो आहे। मूंखे इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढी ख़ुशी थी आहे। धीअ इमदाद सां तुंहिंजी शादी थियणी आहे। जेकॾहिं ॻाल्हि खुली आहे न बाबा त पोइ ॿुध। इहो माण्हू वॾो ज़ालिम माण्हू आहे। नशई आहे, मवाली आहे, चस्ती शराबी आहे। जेकी बि बीमारी आहे मूंखे इन्हीअ जे ई करे आहे। इहो छा थी चवे? चरी सा चरी इमदाद सां तुंहिंजी शादी थियणी आहे। इमदाद सुठो छोकिरो आहे। बाबा न मां चरी आहियां न चरी हुयसि न ई बीमार आहियां। मूंखे हिन हाल में पहुचाइण वारो इमदाद ई आहे। मां यको सब्र कंदी आई आहियां। तूं इमदाद खे एॾो न पढ़ाए। हू हिकु ॾींहुं असांजे घर आयो हो। वरी चाचो काॾे वियो आहे? बाबा त ॿाहिरि विया। को कमु अथव छा? न न फ़िलहाल ख़ासि कमु कोन्हे। दरवाज़ो छो बंदि कई? पोइ अची न वञे। छा मतिलबु आहे तुंहिंजो? तुंहिंजे ॾिसण सां दिलि भुलिजी पई आहे। चवां थो त हद वरंगी वञे। तूं दया कर। तुंहिंजी मुंहिंजी मंगणी थियण वारी आहे। जेका बि करे वठंदासीं। अॼु न रोक मूंखे पाण खां। दादा छे मुगी दादा छे मुगी दादा दादा छे मुगी दादा छे मुगी जेके सां ॻाल्हि कई न तुंहिंजो बुरो असरु थींदो। मैं गई बच्चे से तुझे के फारत तारा पिलाना भी। बाबा बाबा खुदा जे वास्ते बाबा खुदा जे वास्ते बाबा मुझे ज़ालिमन खां बचा। मुझे पीरत वठी हल। मुझे पीरत वठी हल बाबा बाबा। मुराद खान पाण पंधु पियो आहे। हुकुम करनि साईं चयो आहे। नवाब खान मां ख़ुशीअ सां कोन आयो आहियां ऐं न ई वरी मूंखे तुंहिंजे मुंहुं ॾिसण जी ज़रूरत हुई। पोइ छो आयो आहीं? असां बि तुंहिंजो मुंहुं ॾिसण लाइ कोन था सघूं। नवाब खान बहराम मुंहिंजो माण्हू अगवा कयो आहे। पोइ मां छा कयां? वञ पुलिस ॾे वञी फरियाद लिखाए। मां छा कयां? फरियाद त मूं नवाब खान लिखाई आहे। मां तुरे ख़ासि इन जे करे आयो आहियां। बहराम तुंहिंजे ॻोठ जो आहे ऐं ख़ासि करे तुंहिंजे क़ौम जो आहे ऐं तुंहिंजो ई माण्हू आहे। मूंखे पंहिंजो माण्हू मोटाए ॾे न त मां तुंहिंजे ॻोठ जो चूंडे 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 5 माण्हू खणंदोमांइ। बस मुराद खान बस। मुझे तॾहिं ते आयो आहीं न त तूं छा करे आ? हाणे तूं ऐं तुंहिंजा माण्हू महफ़ूज़ न रहंदा। तूं छा थो ॻाल्हाईं? असांजा हारी त छॾ पर जेको असांजे हारी जे पोखियल फसल ते बि पैर रखंदो असां हुन जूं जंगूं किथे छॾींदासीं। मुराद खान तूं हिक बहराम जी दां खणी आयो आहीं
हिते हर माण्हू 12 खां वधीक आहे सुठो हिन में अथई त इज़त सां मोटी वञ मां कहिड़े 12 खे रोके कहिड़े खे रोकींदुसि ठीक आहे नवाब खान मां तव्हांखे ॾिसी रहंदुसि मां माण्हू आहियां कड़क कमु कंदो आहियां बेधड़क मुराद खान असां वटि आहे जी इज़त आहे मां 12 मां मिलंदुमि तोखे माण्हू मोटाए ॾींदुमि पर तकड़ न कजाए हुकुम कर नवाब खान कीअं घुरायो अथव खैर त आहे ना शेर खान मुराद खान ऐं दरिया खान पाण में मिली शाहबाज खान जी दुनिया ते कब्ज़ो कयो आहे शेर खान बहराम खान शाहबाज खान जे करे मुराद खान जो फाटियो अगवा कयो आहे मामलो वञे तो ख़राब थींदो नवाब खान मुंहिंजे लाइ कहिड़ो हुकुम आहे शेर खान मां त चाहियां थो यार अमन हुजे पर मुराद खान हिन ॻाल्हि खे नथो सम्झे हा पाणीअ जो मूंचो बि न आहे मुराद खान ॾे नवाब खान मां हाज़िर आहियां जीअं तव्हां चओ उहो ई कंदासीं शेर खान मुराद खान एॾो भलो नाहे पर छा कजे अदा वॾो इजाज़त नथो ॾे न त जुआ हलाइण वारो माण्हू पराई मिल्कियत फबाए पाण खे वॾो ज़िमेदार थो सम्झे बाप खान मां त तव्हांखे मोकल ॾियां पर किन सां किन नाहे थो पंदो था नवाब खान मां हाज़िर आहियां जीअं तव्हां चओ उहो ई कंदासीं शेर खान हिकिड़ो दफ़ो त मुराद खान सां मिलंदासीं मन ॻाल्हि में अची वञे नवाब खान जॾहिं बि हुकुम करे असां हाज़िर आहियूं इमदाद किथे आहे दादा इमदाद जो अची वेंदो मां ॻाल्हायो बहराम खान सां ओ बहराम रे वञो न हिते छो आया हो बिलो असां तव्हांखे सम्झाइण आया आहियूं इमदाद वापसि करायूं था पर अच्छा तो शहबाज खान जे ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे असां ज़मीन ते कब्ज़ो कोन कयो आहे इहा ज़मीन दरिया खान खां वरिती आहे तव्हां दरिया खान खे ब्लैकमेल कयो आहे इन ज़मीन जा कागज़ शहबाज खान वटि आहिनि मां चवां थो त पंहिंजो कर्ज़ वसूल कर शहबाज खान खे ज़मीन मोटाए ॾे न हर ज़मीन फटी पे आसमान उथली पे ज़मीन ॾींदुस या ॻोठ तां कब्ज़ो छॾींदुस शहबाज खान उन जो त हाणे हिन ॻोठ में कुझु बि कोन्हे सब कुछ मुंहिंजो आहे मुंहिंजो मुराद खान तूं नाजाइज़ी थो करीं जाइज़ आहे या नाजाइज़ आहे तूं केरु थींदो आहे असांखे सम्झाइण वारो मोकल तव्हांखे
तोखे वणे ज़मीन ॾींदुसि न ॻोठ जा कब्ज़ो छॾींदुसि इमदाद इमदाद खे त ॾिस असां कीअं था ॻोल्हे वठूं नवाब साहब तूं त मूंखे सुञातो ई न आहे मां माण्हू आहियां कड़क कमु कंदो आहियां बेधड़क बाबर पंहिंजो ऐं हिन जो ख़्यालु रखिजो असां नवाब खान खां थी अचूं हेलो केरु थो ॻाल्हाए मां केरु बि आहियां तुंहिंजो भाटियो मुंहिंजी नज़रुनि में आहे बचाइण थो चाहे त हलियो अच मां पर यादि रखजांइ मुंहिंजो इनाम खणी अचिजांइ तूं मूंखो तो इनाम घुरी ठीकु आहे ठीकु आहे ॻाल्हि खे ॾिसां हाणे शहबाज खान हाणे वापसि नहीं ज़रूर पाण हुनजो ई इंतज़ारु अची वियो रुकजो नजर दिए आधा हलो घर मां तो इंसान मिलण कोन न बाबा न मां हाणे घर कोन हलंदसि मुंहिंजो मरण ॾींहुं मूंसां गॾु आहे ही उहो आहे न जंहिं ॻोठ जे नियाणियुनि में अखियूं विधियूं न बाबा इहो सभु कूड़ या दुश्मननि जी चाल आहे कुझु बि हुजे मां शहबाज खान सां वेंदसि नादिया तूं घर हल न शहबाज खान न मां घर कोन वेंदसि हू मुंहिंजे लाइ घर न पर जहनम आहे मां इन जहनम जड़े घर खे जन्नत बणाईंदुमि तूं घर हल मां तोखे इन ज़ालमनि खां आज़ादु कंदुमि इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे तूं पक सां ईंदे न मूंसां धोखो त न कंदे न मां ईंदुसि ज़रूरु ईंदुसि ज़रूरु ईंदुसि मूंखे तुंहिंजो इंतज़ारु रहंदो
वालेकुम सलाम। चाल तू खुशा धमाका बहराम मुंहिंजो भाइटियो अगवा कयो आहे। मुराद खान मां कहिड़े कम अची सघां थो? धमाका मूंखे ख़बर पई आहे त बहराम बांभियड़ वारे ॿेले में मुंहिंजे भाइटे खे तरसायो आहे ऐं हो कंहिं कम सां वियो आहे ऐं अॼु जो अॼु मुंहिंजे भाइटे खे आज़ादु करणो आहे। धमाका तूं जेकी बि रक़म चवंदे मां तोखे ॾींदुसि, लेकिन मूंखे भाइटियो हिते खपे। मुराद खान पहिरियों कम पोइ रक़म। असांजो असूल आहे त बयानो कोन वठंदा आहियूं, कम थिए खां पोइ रिआयत बि न कंदा आहियूं। बिलो हिनखे पैसा ॾेई छॾियो। हा इहो वठो धमाका, तोते वीरबार खे ॾिजो, सॼो दॿ तव्हांखे उहो ॿुधाईंदो। शहबाज खान मूंखे उन ॾींहुं शक पियो जंहिं ॾींहुं तो बहराम खे पनाह ॾिनी। शहबाज खान तूं ॾोहारी जी पुठ भराई थो करें। बादल साहब अहिड़ी काई ॻाल्हि न आहे, सभु मुक़दर जो खेल आहे। उन ई ॾींहुं मां हिकु इंसान जी मदद कई ऐं अॼु उन ई इंसान मूंखे पनाह ॾिनी आहे, ॿियो कुझु न आहे। तूं अजायो इंस्पेक्टर साहब वाह मथो करी। शहबाज खान मां हिननि सां गॾु तोखे बि गिरफ़्तार कंदुसि। साहब मां त हाणे बि हाज़िर आहियां, पर मूंखे पहिरियों इंसाफ़ खपे। साहब पहिरीं वञी उन्हनि खे गिरफ़्तार कर जिन मूंखे ॿेले में रहण ते मजबूर कयो आहे। लिख मुंहिंजी फरियाद, लिख दरिया खान, लिख कारो कमदार ऐं मुराद खान। इन्हनि मुंहिंजे मिल्कियत ते कब्ज़ो कयो आहे। साहब कब्ज़ो कयो आहे। मां त चवां थो सूबेदार साहब इन कारे कमदार खे गिरफ़्तार कर। इन खे ॿ टे मोचड़ा हंदे सभु ख़बर पइजी वेंदी कूड़ छा आहे ऐं सच छा आहे। सूबेदार साहब सच छा आहे, बाक़ी इन सॼी मिल्कियत जा कागज़ मोटा आहिनि। मां तोखे ॾेखारंदुमि, पोइ तोखे ख़बर पवंदी। सूबेदार ठीकु आहे मां एफआईआर दाख़िल करियां थो, पर तोखे मूंसां गॾु हलणो पवंदो। त पोइ मां बि वाइदो थो कयां त 12 मां सूतो तोखे गिरफ़्तार ॾींदुमि। अब आई 8 जिले में पचान पुटेडो चक्कर ताणी आ बिज बिज पोखियो तो कर न पोखियो तो जो सही 100 जिले में मोकुल 8 जिले में बचा बचो न साईं लिस्ट में साईं। होतारा बाबा तुंहिंजे हथनि सां मोचड़ा आणो। मौत जे मुंहं में चोथा मोकिलियो भाउ, चोथा मोकिलियो। साईं बहराम वागूअ जहिड़ो वात पटियूं थो घुमे। मुंहिंजा नंढड़ा बच्चा यतीम थी वेंदा भाउ। कमदार ई बामरा बि वतियूं वञो ऐं हथियार बि खयूं वञो। बहराम खे ॾिसो त सिधियूं गोलियूं हणोसि। साईं मां बहराम जो नाम थो ॿुधां त मुंहिंजा लिंग था ॾकनि। मां हथियार कीअं हलाईंदुमि बा, कीअं हलाईंदुमि? होतार कमदार जो कम आहे सनी करणो।
भला बाराम खे 4 हथ आहिनि छा? मूंखे मोकिलिजो त बाक़ाइदे वञी बूथ ते अहिड़ा ब्रेकर ठाहींदोमांसि जो यादि कंदो। जबार या तो मूंखे ख़बर आहे वो मां आयुसि नासूदी जो घर सही सलामत पहुतसि। जे तूं बाराम जी अखि ॾिसी हा न त तुंहिंजा हिन महिल 7 ई जुमाणा थी वञा, 7 ई जुमाणा। भोतार देर कॾहिं बाराम खे गिले गिले न मारियो न त असांजी मानी कुतनि खे ॾिजां, कुतनि खे। इसरार जे बचंदो त तॾहिं मानी खाईंदो। हूअं बि अॼु खां पोइ तव्हांजे मानी कुता ई खाईंदा, बा कुता ई खाईंदा। वञो वञो हाणे भगत नाणो वञो हलो। नथा मुड़ो त अचो, पाण बि मरंदो, मूंखे बि मोचड़ा खाराईंदव। अचो। बाराम तुंहिंजी दह आई आहे। हाँ भोतार यो कम मां कयो पर इन जो को मतलब आहे। बहराम कहिड़ो मतलब आहे? असांखे बि त ख़बर पए। भोतार ही शहबाज खान आहे। दरिया खान मुराद खान सां मिली इन जी मिल्कत ते कब्ज़ो कयो आहे। चाचा हाणे वॾो ॾुखियो कमु थी वियो आहे। दुआ कर त मां पंहिंजे दुश्मननि खां पंहिंजी विञायल मिल्कियत वठां। अलाह कंदो तोखे पंहिंजो हुकुम मिली वेंदो। शहबाज खान असां तव्हां हर हाल में गॾु आहियूं। फ़िलहाल बाराम मुराद खान जे माण्हू खे छॾियो। शाहबाज खान असां मुराद खान सां मिलूं था ऐं तोखे तुंहिंजी मिल्कियत वापसि ॾियारींदासीं इंशाअल्लाह।